अॼु पाण सिंधी प्रसिद्ध साहित्यकार श्री मंघाराम मलकाणीअ जी गूनागून शख़्सियत ऐं संदसि सिंधी साहित्य में कहिड़ो सहयोग आहे उन जे बारे में ज़िक्र कंदासीं। ही विषय तव्हांजे MDS यूनिवर्सिटी जे पाठ्यक्रम BA पार्ट फर्स्ट जे सेकेंड पेपर में रखियल आहे। अचो त ॾिसूं सभ खां पहिरीं मंघाराम मलकाणीअ जी शख़्सियत कहिड़ी आहे। चंद अहिड़ा साहित्यकार जेके साहित्य कैनवास ते पंहिंजी अमिट माना न मिटजंदड़ छाप छॾे था वञनि, तिन मां श्री मंघाराम मलकाणी हिकु हो। ही साहिब इंद्रधनुषी रंगनि वांगुरु गूनागूं शख़्सियत जो धणी आहे। अदाकार, हिदायतकार आहे त हू नाटक नवीस पिणु आहे। आज़ाद शाइर बि हो त सुठो मज़मून निगार बि हो। सफ़रनामची बि हो त इतिहासकार ऐं समालोचक बि। अहिड़े बर्ख साहित्यकार जो जनम 24 दिसंबर सन 1896 ईस्वीअ में हैदराबाद सिंध में थियो। मलकाणी साहिब जो पिता दीवान उदाराम शेवकराम हो। हैदराबाद में संदसि शाही मकान हो। संदसि रहणी कहणी तमामु सुठी हुई। घर जी रौनक ई न्यारी हूंदी हुअसि। हिन घर जा ॿार अंग्रेज़ीअ में माहिर हुआ। इल्म सां ख़ासि लॻाव हुअनि। मंघाराम जी पुफ़ी अखियुनि सां ॾिसी कीन सघंदी हुई, मगर तंहिं हूंदे बि वरियल लिपीअ रस्ते हिन मैट्रिक पास कई। ॻाइण वॼाइण जी ख़ासि शौक़ीन हुई। नंढे हूंदे खां ई मलकाणी साहिब खे संगीत ॿुधणु, फ़ोटोग्राफ़ी करण ऐं साहित्य पढ़ण लिखण जो तमामु घणो शौक़ु हो। किफ़ायत जे लिहाज़ खां हू दुकाननि तां फिरी ॻोल्हे फ़ोले नज़र मां कढी अंग्रेज़ी तोड़े सिंधी दिलपसंद किताब वठी पढ़ंदो हो। अहिड़ीअ तरह हज़ारनि जी तादाद में किताब गॾु करे हिन लाइब्रेरी ठाही। ख़ासि करे नाटक, शाइरी जे किताबनि ऐं नावलनि जो शौक़ीन हो। ज़िंदगीअ हिन लाइ शराब जे प्याले मिसल हुई, जंहिंमें जीवन जो रस ऐं मस्ती हुई। मलकाणी साहिब खे रांदियुनि में पिणु दिलचस्पी हुई। स्कूली जीवन में सुठो कैरेक्टर ऐं कॉलेज में ऊंची दर्जे जो टेनिस जो खिलाड़ी हो। ड्रामा ऐं एक्टिंग लाइ चाह बि स्कूली ॾींहंनि खां ई हुअसि। हैदराबाद जे सरकारी हाई स्कूल में सालियाने जलसे में ऐं कराचीअ जे DJ सिंध कॉलेज जे ड्रामेटिक सोसाइटीअ जे नाटकनि में तमामु घणो बहिरो वठंदो हो। मलकाणी साहिब BA ताईं तइलीम पिराई। सिंधी ख़्वाइ अंग्रेज़ीअ में होशियारु हुअण सबबि सिंध खां वठी कॉलेज जो प्रोफेसर थी रहियो। सिंध में कराचीअ जे DJ सिंध कॉलेज में अंग्रेज़ी ऐं सिंधीअ जो प्रोफेसर ऐं मेठाराम हॉस्टल जो वार्डन हो। विरहाङे बैदि यानी पार्टीशन खां पोइ भारत में जय हिंद कॉलेज बम्बईअ में अंग्रेज़ी विभाग जो प्रमुख थी रहियो। सन 1962 में जय हिंद कॉलेज बम्बईअ मां रिटायर करे वञी कलकत्तो वसायईं। श्री मंघाराम मलकाणी फ़र्ज़ अदाईअ जी शिनास खूब हुई। हिन सभिनी क़िस्मनि जे रिश्तनि नातनि सां तोड़ निभायो। वफ़ादारीअ में ही कॾहिं बि पुठिते न पियो। संदसि ज़ाल उमिरि में लॻभॻि बीमार ऐं ज़ईफ़ रही, तंहिंजी पछाड़ीअ ताईं हिन तमामु दिलि सां शेवा कई। नौजवान लेखकनि ऐं पंहिंजे शागिर्दनि ॾांहुं बि हिन पंहिंजो फ़र्ज़ु पालण में का कोताही कीन कई। हिन जी जीवन जी दार्शनिकता पंहिंजी हुई। सिगरेट छिकण ऐं सिनेमा ॾिसण हिन जा ख़ासि शौक़ हुआ। घणनि सिगरेटनि छिकण करे हू बीमार थी पवंदो हो, मगर पीड़ा भोगण में हिन खे अनोखो आनंदु ईंदो हो। हिन साहिब ख़ुदि चयो आहे त आऊं जेकर वरी वरी ॼमां भल पियो भोॻियां, ॾाढो रस आहे। मलकाणी साहिब अनोखी शख़्सियत जो धणी आहे। हू न कंहिंजे कूड़ी खुशामद कंदो हो ऐं न कंहिंजी गिला। पंहिंजे उसूलनि ते बिना कंहिं डप जे हलंदो हो। कॉलेजी ॾींहंनि खां सादी ज़िंदगी बसर कयईं। सॼी उमिरि संजम ऐं सादगीअ सां गुज़ारियईं।
साहित्य खेत्र में संदसि पहिरियों क़दम रेनॉल्ड्स जे फ़से जे तर्जुमे सां 1924 में थियो। 1924 खां 1929 ताईं हिन साहिब केतिरा नावल, आखाणियूं ऐं नाटक तर्जुमो कया। 1930 खां असलोकिन रचनाउनि जी शुरूआति में पंक्ति नाटक खिन जी खता 1930 में लिखियईं, जंहिंखे साल जो बहितरीनु नाटक तस्लीम करे मञियो वियो ऐं उन ते उनखे इनाम पिणु हासिलु थियो। तंहिं बैदि तारीख़ी नाटक अनारकली लिखियईं, जो पिणु काफ़ी कामयाबु रहो। मलकाणी साहिब 25 खनि एकांकी नाटक लिखिया आहिनि। हिन साहिब जो पहिरियों उसलुको नंढो नाटक आहे पाप जो कीतो, जेको अमरलाल हिंगोराणीअ जे फुलवाड़ी मैगज़िन में 1930 में शाये थियो। उन खां पोइ सिंध मिसलिनी ऐं सिंधु मैगज़िन में संदसि नाटक छपजंदा रहिया। संदसि एकांकी नाटकनि जा 7 मजमूआ शाये थी चुका आहिनि। 5 नंढड़ा नाटक 1937 में, पंक्ति पर्दा 1938 में, जीवन चहचिटा 1957 में, पाप कीन पुण्य 1962 में, खुड़ खबीता प्या टिमकन 1967 में, आखरीन बेट 1975 में, समुंड जी गजकार 1979 में। मलकाणी साहिब जे नाटकनि जा मौज़ू याने विषय घणे भाङे समाजिक उणाइनि जी ओघड़ कनि था ऐं नवनि क़दरनि मूजिबि समाजिक सुधारे जा रहिया आहिनि। याने समाज में जेके बि बुरायूं आहिनि उन्हनि खे खणी हिन जा विषय आहिनि ऐं नवां नवां जेके क़दर समाज में बदिलजंदा रहनि था उन्हनि जे बारे में हिन तमामु घणी रोशनी विधी आहे पंहिंजे नाटकनि में। किथे किथे क़ौमी मसइला पिणु खयां अथसि। प्लाट उम्दा याने तमामु मूल्यवान ऐं नाटक नवीसीअ जे उसूलनि जी पैरवी कंदड़ आहिनि। मुख्य तौरु संदसि नाटकनि जा विषय गंभीर ऐं उघरा रहिया आहिनि, जो संदसि वीचार मूजिबि पंक्ति उणाइनि ते कख रखणु उन्हनि खे हिमथाइणो आहे। किन किन नाटकनि में तंज़ याने व्यंग्य बि आहे त किन में मज़ाक़ बि समायल आहे। टी पार्टी नाटक में हिन साहिब जो मज़ाक़ी तरीक़ो बख़ूबी निमाया आहे त भाइयूं ज़हीब इंसान, टी पार्टी लीडर क्लब, पीरीअ जो तोशो ऐं पाप जूं पाड़ूं मलकाणी साहिब जूं बहितरीनु एकांकियूं आहिनि। संदसि वीचार मूजिबि बहितरीनु एकांकी पीरीअ जो तोशो, पर माली साहिब टी पार्टी नाटक खे मलकाणी साहिब जो ई न बल्कि सिंधी साहित्य जो बहितरीनु नाटक करे मञियो आहे। गोविंद माली मलकाणी साहिब जे नाटकनि बाबति लिखियो आहे त सिंधी नाटक जो ख़ुदि मलकाणी साहिब जे लफ़्ज़नि में सिंधी अदब जी वीचारे शाख़ थी रही आहे। सा शुरूआती दौर में ॿिनि नाटककारनि वड़ कया, तौबिल नाटक सां खांचन दरियाणी ऐं एकांकियुनि सां मंघाराम मलकाणीअ। मंघाराम मलकाणी जी आखरीन बेट एकांकीअ जे मजमूए बाबति श्री गोविंद मालीअ लिखियो आहे त हीअ 6 नाटक मलकाणी साहिब जे नाटक नवीसीअ जा एराज़ी एकांकी नाटक आहिनि। मौज़ूअनि ख़्वाह नाटकनि जे फ़न में मलकाणी साहिब मुंड खां वठी इनक़लाबी थी रहियो आहे ऐं भाॻी लेखक आहे। सिंध में हिन रवायत परिस्थितीअ जूं धजियूं उॾायूं आहिनि। उघरा मसइला मलकाणीअ जा मनपसंदि मौज़ू रहिया आहिनि। मलकाणी साहिब जो बाग़ीपणो उघरनि मसइलनि खे निभाइण में ई घणे में घणो निमाया आहे। स्कूली ख़्वाह कॉलेजी जीवन खां सुठो अदाकार हुअण सबबि संदसि शौक़ु नाटकनि में वधीक रहियो। डी.जे. सिंध कॉलेज ड्रामेटिक सोसाइटीअ पारां थींदड़ ड्रामनि में पार्ट कंदो हो। नेकी वधी में नायका जो सुठो रोल कयो हुअईं। कॉलेज छॾण खां पोइ पंहिंजो शौक़ु बरक़रार रखण लाइ ही साहिब रविंद्रनाथ ड्रामेटिक क्लब खांचन दरियाणीअ जे बानीकारीअ हेठि 1923 में जेका बरपा थी हुई, हिन संस्था तरफ़ां केतिरा ई वॾा नंढा नाटक पंहिंजे हिदायतकारीअ हेठि पेश कयईं। किन में पाण अदाकारी कयईं। हिन साहिब रवायती नाटकनि में तब्दीली आंदी। 5 फ़सुला नाटकनि जी जॻह ते 3 फ़सुलका नाटक लिखिया,
जिन में दृश्य बि अॻे जे भेट में घणा घटि रखिया, किरदारनि जो अंदाज़ बि घटायो, फारम में पूरी तब्दीली आणे 2-3 कलाकनि में पूरा थींदड़ नाटक लिखिया। अनारकली नाटक में पहिरियों दफ़ो सिंधी स्टेज ते छोकिरीअ जो पार्ट अदा कयईं। मलकाणी साहिब जा नाटक पढ़ण में नवां ऐं दिलचस्प हूंदे बि टेक्निक जे लिहाज़ खां पुराणा आहिनि। किन ख़ामियुनि न ध्यानु छिकाईंदे गोविंद मालीअ चयो त मलकाणी साहिब जा घणा नाटक स्टेज करण बदिरां सिर्फ़ु पढ़ण लाइक़ु आहिनि। इहो शायदि इन करे थियो आहे जो मलकाणी साहिब जे घणनि नाटकनि में इंतज़ार जो जुज़ो घटि हूंदो आहे। ख़ुदि क्लाइमेक्स बाबति अॻूट सही धको हणी सघिबो आहे। संदसि नाटकनि में दृश्य घणा हरकत जे अदम मौजूदगी, घणनि नाटकनि में डायलॉग लंबा ऐं थोड़ा बोर कंदड़ आहिनि। बावजूद उन्हनि ख़ामियुनि जे एतिरो चई सघिजे थो त संदसि एकांकियूं काफ़ी लोकप्रिय रहियूं आहिनि, जेके सिंधी साहित्य में अहम जॻह वालारीनि थियूं। इन करे हिन साहिब खे सिंधी एकांकी नाटकनि जो अबो करे सॾियो वियो आहे। ज़ाहिर आहे त हिन साहिब सिंध में ई सिंधी नाटक ऐं रंगमंच लाइ पुख़्ती ज़मीन मैसर कई। इन खां सवाइ मलकाणी साहिब अदबी ऐं तनक़ीदी मज़मून पिणु लिखिया, जिन जे बारे में पाण सुभाणे ज़िक्र कंदासीं। अॼु बसि एतिरो ई।